फ़कीर अहमद अली शर। फ़कीर अहमद अली शर वलद वसाण खान शर, ॻोठ नंगर खान शर, तालको फैज़गंज, ज़िलो खैरपुर। ही फ़कीर मौलाना हाजी अब्दुल हादी नक्शबंदी अल मारूफ़ खुशदिल रहमतुल्लाह अलैह जो भाइटियो हो। हिन जी घरवारी संदसि जे चाचे मंगे खान जी धी हुई। फ़कीर खे सिर्फ़ हिकु न्याणी जी औलाद थी, पर फ़कीर जी हयाती में ही संदसि जे घरवारी ऐं उन जी न्याणी यानी ॿिन्ही जी वफ़ात थी वई। फ़कीर अहमद अली नौजवानी में कुझु सख़्त तबियत जो मालिक हो। होॾां संदसि जे ॻोठ नंगर खान शर में वली कामिल बुज़ुर्ग सैयद हाजी इरशाद अली शाह राशिदी रहमतुल्लाह अलैह बि ईंदड़ हुयो। हिकु भेरे फ़कीर अहमद अली जे बाबे वसाण खान खेसि चयो त क़िबला हिन मुंहिंजे पुट ते का रूहानी निगाह फरमायो। उन वक़्तु साईं हाजी इरशाद अली शाह फ़कीर अहमद अली ॾांहुं तवजा फरमाईंदे खेसि नमाज़ पढ़ण जी हिदायत कई, मगर फ़कीर वराणियो त हिन वक़्तु मुंहिंजा कपिड़ा पाक न आहिनि, उन करे नमाज़ नथो पढ़ी सघां। जंहिं ते साईं हाजी इरशाद अली शाह फरमायो, पुट ही मुंहिंजा कपिड़ा पाए नमाज़ पढ़। जंहिं ते फ़कीर उन कचहरी मां ई उथी हलियो वियो। पर कंहिं शाइर चयो आहे त निगाहे वली में वो तासीर देखी, बदलती हज़ारों की तकदीर देखी। फ़कीर अहमद अली बि अहिड़े ई रंग में रंगजी चुको हो। थियो ईअं जो थोरी देरि खां पोइ मोटी आयो ऐं मुर्शिद रहबर जा कपिड़ा पाए नमाज़ अदा कयाईं। फ़कीर अहमद अली खे पंहिंजे मुर्शिद जी रूहानी निगाह अहिड़ो त मस्त बणाए छॾियो हो जो हू जुमे जी नमाज़ संदसि जे आस्ताना आलिया ढेंगो शरीफ़ पढ़ण वेंदो हो। पर फ़कीर पारां मुर्शिद रहबर ताईं पहुचण जा किस्सा बि वॾे अजब वारा हूंदा हो। जो फ़कीर जुआर जी झार तड़ींदो हो, पर जॾहिं हू जुमे जी नमाज़ पढ़ण लाइ मुर्शिद रहबर जी दरबार में वेंदो हो त संदसि जी पेही ते कुदरत जे तरफ़ां हिकु बाज़ अची वेहंदो हो, जंहिंजे करे फ़कीर जी जुआर पखियुनि खां महफ़ूज़ हूंदी हुई। ओॾां फ़कीर खां मुर्शिद रहबर इहो पुछे त ए फ़कीर असां ताईं कीअं थो पहुची, जो विच ते हेॾो वॾो सदावाह पियो वहे ऐं तुंहिंजा कपिड़ा बि पुसियल कोन आहिनि। मुर्शिद रहबर जे पुछण ते फ़कीर हथ अदब जा ॿधी ही अर्ज़ु कंदो हो त क़िबला ॻोठ खां नमाज़ लाइ निकिरण खां तव्हां ताईं पहुचण जे दरमियान मूंखे इहो सदावाह नज़र ई कोन ईंदो आहे। यादि रहे त उन ज़माने में उन सदावाह ते पुल वग़ैरह बि कान हूंदी हुई, जंहिं करे माण्हू उहो सदावाह ॿिनि तरीक़नि सां पार कंदा हुआ। हिकु त तारू थी तार हणी ऐं ॿियो वरी का मज़बूत तार थुल्हो नोड़ ॿधल हूंदो हुयो, जंहिंजी मदद सां उहो वाह पार कंदा हुआ, याने ॿिन्ही सूरतनि में कपिड़ा पुसी वेंदा हुआ। हिकु दफ़े जी ॻाल्हि आहे त सैयद हाजी इरशाद अली शाह रहमतुल्लाह अलैह पंहिंजे ॻच मुरीदनि सां उहो ई सदावाह बज़रिया तार टपी रहिया हुआ ऐं सदन सां फ़कीर अहमद अली बि गॾु हुयो। जॾहिं उहे सभई हिकु हिकु थी टपी रहिया हुआ त जंहिं वक़्तु फ़कीर अहमद अली जे टपण जो वारो आयो ऐं हू विच वाह ते पहुतो त खेसि मज़ाक़ कंदे कंहिं फ़कीर चयो, ए फ़कीर अहमद अली तार मां हथ कढी ॾेखार। जंहिं ते फ़कीर वराणियो, मुर्शिद जो हुकुम थिए त हाज़िर। उन ई वक़्तु खेसि मुर्शिद रहबर चयो, ए फ़कीर चवनी था त भले हथ कढी ॾेखार। बस फ़कीर खे त रुगो रहबर जे हुकुम जो इंतज़ार हो, सो तार मां हथ कढंदे देरी कान कयाईं, पर खेसि उन एॾी सदावाह जे पाणी कोन लोड़ियो ऐं हू सलामत रहियो। फ़कीर अहमद अली शर जी वफ़ात खां पोइ जो वाक़ियो बि तमामु अजीब जोॻो आहे त जॾहिं हू फ़ना वारी हिन दुनिया खे छॾे दारुल बक़ा जी दुनिया ॾांहुं हलियो वियो त संदसि जो वालिद साहिबु वसाण खान शर हिकु साहिब कशफ बुज़ुर्ग हाजी फ़कीर किरियो, जंहिंजो ज़िक्र बि इनशाअल्लाह तव्हां ताईं पहुचायो वेंदो। उनखे फ़कीर अहमद अली शर जी क़बर ते ख़तम शरीफ़ पढ़ण लाइ वठी आयो, पर उन साहिब कशफ हाजी फ़कीर किरियो फ़कीर जी मज़ार ते पहुचण वक़्तु हीअं चयो त ए वसाण खान ख़तम शरीफ़ कंहिंखे ॾियूं। फ़कीर अहमद अली त हिन क़बर में ई आहिनि ई कोन, हू त मदीने वञी पहुतो आहे, जो क़बर में हिन जे उथण जा हथनि ऐं पेरनि जा निशान पिणु ठहिया पिया आहिनि। ही समूरी मालूमात फ़कीर नूर हसन शर
पंहिंजे बाबे मरहूम व मग़फ़ूर फ़क़ीर राजा शर खां नक़ल करे असां ताईं पहुचाई ऐं उन जी ई नियत एसाल सवाब पिणु कई वई। ॾाढी आमदनी फ़क़ीर जो उहो जेको नौजवानीअ में ॾाढो जेको आहे थोरो सख़्तु लहजो रखंदड़ हुयो, उनजी जेका पैदाश या वफ़ात आहे उहो मवाद असां ताईं कोन पहुची सघियो आहे। बाक़ी जेकी मवाद पहुतो आहे असांखे पंहिंजे बुज़ुर्गनि खां, पंहिंजे वालिदैन खां उहो असां पंहिंजी वसार जेको आहे शेयर कयूं पिया। जीअं त ॻोठ नगर ख़ान शहर ताल के फैज़गंज में ॿिया बि बुज़ुर्ग हुया, साईं रहमतुल्लाह हुया, साईं ॾाढो हाजी अब्दुल्ला जी हुया, अहिड़ा ॿिया बि हुया। अहिड़ी तरह फ़क़ीर अहमद अली शर बि हुयो। हुनजे पीउ जो नालो ॾाढो वसाण ख़ान हुयो। उहो वईअ में थोरो सख़्तु लहजो रखंदड़ हुयो, पर हितां खां को 20 किलोमीटर खनि असांजे ॻोठ खां घींगो शरीफ़ आहे, उते बुज़ुर्ग रहंदो हुयो हाजी इरशाद अली शाह राशिदी रहमतुल्लाह अलैह। उहो असांजे ॻोठ में घणो ईंदड़ हुयो। हिकु भेरे ॾाढी वसाण खान साईं खे अर्ज़ु कई त साईं न मुंहिंजे पुटु अहमद अलीअ ते का रूहानी निगाह फरमायो त उहो कुझु राह ते अचे। साईं हाजी इरशाद अली शाह जॾहिं रूहानी निगाह फरमाई त हुन हर शइ हुनजी जेका जवानी वारी मस्ती सभु ख़तमु थी वई। बुज़ुर्ग हुकुम फरमायो त फ़क़ीर निमाज़ पढ़। हाजी फ़क़ीर अहमद अली जो साईं मूंखे जेको आहे कपिड़ा सही न आहिनि। बुज़ुर्ग पंहिंजा कपिड़ा अता फरमाया ऐं हुन निमाज़ अदा कई। उन रंग में रंगिजी वियो। निगाह वॾी में ये तासीर देखी बदलती हज़ारनि की तक़दीर देखी। उन खां बाद में जॾहिं जुमे जो ॾींहुं थींदो हो त साईं जेको हाजी इरशाद अली शाह हुया, उहे ढींगे शरीफ़ हूंदा हुया पंहिंजे आस्थाना अलिया ते। फ़क़ीर अहमद अली जुमे वारे ॾींहुं जीअं त पहिरीं ते हुनजो पेहो हूंदो हो, उन ते उहो झार तड़ींदो हो ऐं ओड़े पाड़े में बि तमामु घणी ज्वार हुई। फ़क़ीर बग़ैर कंहिंखे ॿुधाइजे उहो पेहो छॾियो हलियो वञे। अलाह साईं वरी अहिड़ो कमु करे जो को बाज़ मोकिले जेको फ़क़ीर जे पेहे ते वेहे त को पखी हुनजी झार खे नुक़सानु पहुचाइणु कोन थिए। जॾहिं हुते पहुचंदो ढींगे शरीफ़ त रस्ते में हिकिड़ो वॾो सदावा हुआ, अॼु बि आहे। उन ते उन ज़माने में का पुल वग़ैरह न हूंदी हुई। उन वक़्त में साईं हाजी इरशाद अली शाह चवंदो फ़क़ीर अहमद अली असां ताईं तूं कीअं थो पहुचें, विच ते हेॾो सारो सदावा हुआ, तुंहिंजा कपिड़ा पुछल कोन्हनि। फ़क़ीर अहमद अली अर्ज़ु कंदो साईं तव्हां ताईं पहुचण ताईं मूंखे सदावा नज़र ई कोन ईंदो आहे। जॾहिं हुन फ़क़ीर जी वफ़ात थी ऐं हुनखे दफ़न कयो वियो, कुझु अरसे खां पोइ साईं इरशाद अली शाह जो हिकिड़ो मुरीद हूंदो हो, ख़लीफ़ो हूंदो हो, तमामु वॾे कशफ वारो हूंदो हो, कशफुल कुलूब कशफुल कुबूर। उहो असांजे ॻोठ में आयो। ॾाढे वसाण खां हुनखे अर्ज़ु कयो साईं मुंहिंजे पुटु फ़क़ीर अहमद अली जे मज़ार ते हली का मग़फ़िरत जी दुआ घुरो। जॾहिं हाजी फ़क़ीर कीरो आयो हाजी अहमद अली जी मज़ार ते, तॾहिं ॾाढी वसाण खान खे चई वसाण कान्हे हिन क़बर में त केरु आहे ई कोन को, मां ख़तमु कंहिंखे ॾियां। फ़क़ीर जे उथण जे हथनि पेरनि जा निशान ठहिया पिया आहिनि। हू मदीने पाक में वञी पहुची चुको आहे।